ठट्टो मां के अपडेट कंदालू। रिपोर्ट कर रहा है ज़ाहिद अमीर जोखियो। गैर कानूनी डीज़ल स्मगलिंग जी वरी कोशिश नाकाम। 40,000 लीटर डीज़ल हथ हिक गिरफ्तार। ठट्टो पुलिस पारां गैर कानूनी पेट्रोलियम स्मगलिंग खिलाफ वही कार्रवाई कंदे 40,000 लीटर गैर कानूनी डीज़ल हथ करे वरितो आहे। एक जवाबदार गिरफ्तार किया वियो आहे। टैंकर तहवील में केस दाख़िल। SSP ठट्टो फारूक अहमद बजराणी जी हिदायतुनि ते SHO ठट्टो सब इंस्पेक्टर मुज़फ़र अली खालदी पंहिंजी टीम सां गॾु ठट्टो हैदराबाद नेशनल हाईवे ते अलाखाई मोरई जे वेझो गश्त दौरान ऑयल टैंकर नंबर TMC 092 रोकियो। टैंकर में 40,000 लीटर गैर कानूनी डीज़ल हथ आयो, जॾहिं त ड्राइवर अहसान अहमद वलद बशीर अहमद मुहाजिर रिहायशी सोराबगुट कराची के गिरफ्तार किया वियो आहे। पुलिस टैंकर तहवील में वठी कानूनी कार्रवाई शुरू करे छॾी आहे ऐं वाक़े जो केस ठट्टो थाणे ते दाख़िल करे वधीक जांच जारी आहे। SSP ठट्टो पारां स्मगलिंग खिलाफ कार्रवायुनि में तेज़ी जो ऐलान किया वियो आहे।